उडेरो लाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त मटियारी प्रेस क्लब आॾो पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग ज़िले मटियारी पारां सूडान में क़ुरान पाक जी बेहरमती करण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो है। मुज़ाहिरे जी अॻवानी ज़िले सदर मटियारी मोहम्मद सलीम कश्मीरी, मज़हबी स्कॉलर शफ़ी मोहम्मद बिरोई, तालका मटियारी जे सदर हाफ़िज़ लुकमान मेमण, हुज़बुल्ला मेमण ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवण चयो त असां सूडान में क़ुरान पाक जी बेहरमती जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे पाकिस्तान समेत दुनिया जे ॿियनि मुसलमान मुल्कनि खे हिन अमल जे लाइ पुरज़ोर आवाज़ उथाइणु खपे त जीअं असां मुसलमाननि जे पाक किताब क़ुरान पाक जी बेहरमती करण जी कंहिंखे बि जुरत न थी सघे। हिन चयो त असां सभिनी पाकिस्तानी मुसलमान भाइरनि खे हर नंढनि वॾनि शहरनि में हिन अमल खिलाफ़ सख़्त एहतजाज करण जी सख़्त ज़रूरत आहे। मुज़ाहिरीन हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कंदे चयो त अहिड़नि मुल्कनि जो फौरी तौर बाइकाट करे सूडान जे सिफारत खाननि खे बंदि कयो वञे, छो जो ही क़ुरान पाक कंहिं बि फ़िरके जो किताब न आहे, असां सभिनी मुसलमाननि जो पाक किताब है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।